नमस्कार। कल असां MA फाइनल पेपर 7th B महाकवि किशनचंद बेवस जी शख्सियत के बारे में पढ़ी रहा हुआसीं। अज असां उन खां अॻियां महाकवि किशनचंद बेवस तरक्की पसंद बेवस के रूप में पढ़ंदासीं। हड हया हिकड़नि ग़रीबनि हर विचों विया ॿिया खणी, जिन कयो पोड़ियो पघर जो हक़ पयल तिन खे न पियो। एशिया खंड में भी यूरोप खंड के सुजाॻीअ जी लहर हुनरी इनकलाब सां गॾु आई हुई। हिन लहर न सिर्फ़ हुनरी क्षेत्र में पर साहित्यिक क्षेत्र में भी वॾो असर कयो। अदीबन के लिखण लाइ नवा मौज़ू मिलिया, जंहिं करे हिंदुस्तान ते सभिनी ॿोलियुनि जे अदब में इनकलाब आयो। आज़ादी सां गॾु साम्यवाद, बराबरी हक़नि, फ़र्ज़नि सहकार ऐं हमदर्दी जे ते रचनाऊं थियण लॻियूं। हिन नई विचारधारा के तरक्की पसंद विचारधारा सॾियो वियो। हर ॿोलीअ जे अदब में हारीअ नारीअ, मज़ूरनि, पोड़ियत, ग़रीबनि जे सकीमी हालतुनि जो हक़ीक़ी चित्र लफ़्ज़नि सां चिटी आम अॻियां रखी उन्हनि खे संदन हालतुनि खां न सिर्फ़ आगाह कयो वियो, पर गॾोगॾु खेनि आईंदह जे लाइ सही राह ॾेखारी वई। सिंधी अदब में भी अहिड़ो नओं दौर बेवस ई आंदो ऐं सिंधी शहर में तरक्की पसंद विचारधारा हिन दौर जी पैदाइश हुई। बेवस मिसकीननि खे पीड़जंदो ॾिठो, कुछ करे की न थे सघियो जो पाण बेवस हो, पर खेनि आथत ज़रूर ॾिनई। इंसान जात जे हेठें तबके वारनि सां पोइ उहे झूपड़ियुनि में रहंदड़ ॾहकानी हुजनि या धरतीअ खे खेड़ींदड़ हारी, रस्ते ते पहण ॾोहींदड़ या फोड़ींदड़, सभिनी खां बेवस जी ख़ासि हमदर्दी आहे। बेवस पाण त आशावादी हो, पर कुर्मीअ खे भी आस ॿधाई अथई। तुंहिंजे दर्दनि जी हींअर आहे पुॼाणी कुर्मी, तुंहिंजे सूरनि जी अची वेल वहाणी कुर्मी, आहे अॼु ख़ासि तरह तुंहिंजे सुधारे जी पचार, तुंहिंजे कष्टनि जी अॻी आहे कहाणी कुर्मी। बे अचे ग़रीबनि सां संदसि ख़ासि हमदर्दी हुई। हू छिनल झूपड़ियुनि में रहंदा हुआ, तंहिं जूं छा त ख़ासियतूं बयानु कयूं अथई। इन लाइ त उन जा वासी पाण खे कंहिं बि तरह घटि न सम्झनि। सिज चंड वाज थो विझे, जंहिंजे विथियुनि मंझां तिरकियो अचनि था तिरवड़ा, तारनि कतियुनि मंझां बुणका कढी भॼे हवा, जंहिंजे भितियुनि मंझां छिणकार मींहुं थो करे, छुटके छितियुनि मंझां कुदरत संधी कमाल, महिनत लाइ सूखड़ी, अला जुरे मिशाल ग़रीबनि जी झूपड़ी, अला जुरे मिशाल ग़रीबनि जी झूपड़ी। विचोले तबके वारा पीड़जी रहिया आहिनि, पर हू सफ़ेद पोश ॿाहिरि बिड़क बि नथा ॿोलनि। बेवस उन्हनि जे सबुर जी तर्जुमानी पिण कई आहे। शाहूकार वञनि था वधीक शाहूकार थींदा, पैसे खे पैसो थो पैदा करे। घुर्जे जे गाणे मथां थी भीड़ भीड़ा पीड़जे, थियो विचोले शख़्स लाइ अॼु पेट पालण में अजाब। कम करण सब्बा ई पोड़ियत आहे साॼो हथ शरीफ़, मिसल ॾाए शाह शाहूकार ते आयो अताब। खुई बवेही खून रंगी बंद बेहतर बंद में, शाल कंहिं शौकीन लाइ निकिरे न शीशे मां शराब। थी महल माया अंदर महलात जी राणी रहे, महाताबी मुंहुं मुठल थी आहे वारनि जो नकाब। शहर में खेनि संदन दुख ऐं तकलीफ़ यादि करायूं अथई। साॻे वक़्तु बेवस ॿिटो रोल अदा कयो आहे। मिसकीन अॻे ई दुखी आहिनि। कविअ संदन दुख जो फ़ाइदो वठी भड़काईंदड़ फोकूं ॾेई खेनि भड़कायो कोन्हे, जीअं आम तरह कयो थो वञे। बेवस संदन दुख यादि ॾियारे पछाड़ीअ में सभिनी जे मथां स्वाभाविक थधो छंडो विधो आहे। जंहिं श्रद्धालु वायुमंडल में बेवस जो जनम ऐं पालना थी आहे, उन श्रद्धालु दृष्टिकोण सां हिन ॿियनि जो बि भलो कयो आहे। बेवस मिसकीननि जे भड़कंदड़ एहसासनि खे रोशन आईंदह जे थधे पाणीअ जो छंडो हणी शांत कराए छॾियो आहे, जो खेसि ॼाण आहे त भड़काइण खां पोइ भिटकाए सघिजे थो, जो ही न पियो चाहे। संदन मतो आहे आम भलो। हाय हाड़ीअ में
हारीअ जी दर्दनाक तस्वीर त चिटी अथई, पर खेसि संदसि ताक़त बि यादि ॾियारी अथई। तुंहिंजे तस्वीर मंझां क़ौम जो को न्याउ बखे, तुंहिंजे फरियाद मां बेदाद थो वर्ताव बखे। तुंहिंजे बदहाल मंझां आम जो इज़हार बखे, माठ तुंहिंजी मां गज़बनाक थो गोगाव बखे। इन तरह हिन हारीअ जो दर्द त बयानु कयो अथई, पर ताक़त जो बि बयानु कयो अथई। हारीअ खे समाज ऐं क़ौम जो बुरो वर्ताव यादि ॾियारे चवेसि थो त केतिरी महिनत करण खां पोइ तुंहिंजी महिनत जो फल ब्याजखोर ज़मींदार ऐं शाहूकार खणी थो वञे। तुंहिंजे नसीब में ईअं ठिकर ऐं बितर आहिनि। जेको सॼी क़ौम खे खाराए थो सो पाण बुखियो थो सुम्हे। हारी पघर खे पाणी करे पोइ बि बेकूत थो रहे। ऊन्हारो हुजे या सियारो, तती हुजे या थधी, उस हुजे या वसकार, हू ॿनीअ में कमु करे थो। वॾेरा ऐं लीडर वोट वठण लाइ वटिसि वञनि था, दिलासा ॾियनि था, संदन बारे में पोइ कुझु बि नथा सोचनि। शहर जे पछाड़ीअ वारनि मिसराउनि में हारीअ खे दिलासो, आथत ऐं उमेद थो ॾेखारे। तो लाइ आकाश मां गरजंदा बादल था अचनि, महर जो मींहुं खयों बरजंदा बादल था अचनि। सिंध जो हारी जेतोणीकि बादलनि लाइ तरसंदो कोन्हे, पर शाइर आथत ॾींदो अथसि त ॿिया बादल न, त मालिक जी महर जा बादल तो मथां ज़रूरु वसंदा, यानी ख़ुशियुनि जो मींहुं वसाईंदा। बेवस पंहिंजनि रचनाउनि में हक़ीक़तुनि खे ईअं आदर्शी मोड़ ॾिनो आहे। पोड़ियत नज़्म में मज़मून मां ज़ाहिर आहे त हू ॿियनि मुल्कनि जे मज़दूर हलचल खां वाक़िफ़ आहे। हू ॼाण नज़र रखंदड़ आहे। हुन पंहिंजे साहित्य सृजन शक्तिअ वसीले सिंधुअ खे हिंदुस्तान सां गॾे छॾियो आहे। बेवस जो इशारो रुगो सिंध जे पोड़ियत ॾांहुं कोन्हे, पर उन वक़्तु सॼी दुनिया में हुनरी इनकलाब आयो हो। बेवस सभिनी पोड़ियतनि खे यादि ॾियारियो आहे। भली पघर टिमंदो रहे या वॾ फुड़ो वसंदो रहे, मुंहुं मगर हसंदो रहे, हॾ हाज में घसंदो रहे। पोड़ियत केॾो बि कमु करे, आब हवा कहिड़ी बि हुजे, हुनखे परवाह कोन्हे। हथनि सां कमु कंदो ऐं मुंहं सां मुश्कंदो रहंदो आहे। सचपच त दुनिया जे तरक़ीअ जो बुनियादु पोड़ियत ई आहे, जेको पाण दुख ॾिसी ॿियनि लाइ सुखनि जो सामान मुयसरु थो करे। धन्यवाद। अॼु एसि ताईं, सुभाणे।